1843 ईस्वीअ ते अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो, तॾहिं हुननि पंहिंजी सहूलियत जे लाइ खोड़सारनि इदारनि जो बुनियादु विधो। 1847 ईस्वीअ धारे अंग्रेज़नि यूरोपी तर्ज़ ते सिंध में पुलिस खातो क़ाइमु कयो ऐं ईअं 1847 ईस्वीअ ते चार्ल्स नेपियर जे दौर में कराचीअ में जेल क़ाइमु कयो वियो। कराची में सभ खां पहिरियों जेल उन्ही जाइ ते क़ाइमु कयो वियो जिते मौजूदा वक़्त में सिटी कोर्ट जी इमारत आहे। 50 सालनि ताईं कराची डिस्ट्रिक्ट जेल जी जाइ हिते ई मौजूदु रही, जेका पहिरीं हिक सादी जाइ में हुई, पर पोइ 1858 ईस्वी धारे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट 10.5 एकड़नि ते हज़ारे रुपयनि जे ख़र्च सां नई इमारत क़ाइमु कई, जंहिंखे बाद में वधायो वियो ऐं वधीक कैदियुनि खे रखण जी गुंजाइश कढी वई। कराची जी आबादी वधी वञण करे जेल खे मौजूदा जॻह वटि मुंतक़िल कयो वियो। हिन वक़्तु सेंट्रल जेल जंहिं जाइ ते क़ाइमु आहे, पहिरीं हुते चरागाह हूंदो हो। 8 अप्रैल 1899 ईस्वी ते जेल जी इमारत खे मुकमल कयो वियो। जेल जो पहिरीं सुप्रीटेंडेंट डी सोलोमन हो। शुरूअ में जेल में 1000 कैदियुनि खे रखण जी गुंजाइश हुई, पर पोइ आहिस्ते आहिस्ते गुंजाइश खां वधीक कैदियुनि खे रखियो वियो। हिन वक़्तु जेल में 3500 कैदियुनि खे रखण जी गुंजाइश मौजूदु आहे, पर हुन जॻह ते 7000 कैदियुनि खे रखियो वियो आहे। ईअं 1974 ईस्वी में कराची में नेशनल हाईवे ते हिकु ॿियो लांडी नाले जेल क़ाइमु कयो वियो। जॾहिं मलीर ज़िलो क़ाइमु थियो त हिन जेल जो नालो डिस्ट्रिक्ट जेल मलीर एट लांडी रखियो वियो। हिन वक़्तु कराची में सेंट्रल जेल, मलीर जेल, औरतुनि ऐं ॿारनि जो जेल क़ाइमु आहे, जिते न रुॻो ॾुआरियुनि खे रखियो वञे थो, पर संदनि तरबियत बि कई वञे थी।